अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सीरियल HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ खैरपुर मां ख़बर शामिल कयूं था। साजिद अली मिमुण जी खैरपुर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई यूनिवर्सिटी जे पोरियत 11 स्केल जे मुलाज़िम लतीफ़ ॾिनो फुल पोटरो खे पघार घुरण जे जुर्म में टर्मिनेट कयो वियो आहे, जंहिंजी मिलियल ॼाण मूजिबि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे 26 मार्च ते पघार हलाइणी हुई, पर हिननि वरी 1 अप्रैल जो चई सभिनी खे मोटाए छॾियो। 1 अप्रैल ते पघार न मिली, जंहिं ते 100 खां वधीक मुलाज़िमनि बैंक जे ॿाहिरां एहतिजाज कयो। उन्हनि एहतिजाज कंदे ॿुधायो त बिना कंहिं कानूनी घुर्जूं पूरियूं करण जे यूनिवर्सिटी जे इंतिज़ामिया 1 ॾींहुं लेटर ॾेई ॿिए ॾींहुं टर्मिनेट कयो आहे। वधीक ॿुधाइण ते बरतरफ़ थियल मुलाज़िमनि लतीफ़ ॾिनो फुल पोटरो चिताड़ ॾींदे चयो आहे त जेकॾहिं हिन खे बहाल न कयो वियो त उहो 21 रमज़ान शरीफ़ जे ॾिहाड़े ते VC हाउस जे साम्हूं पाण खे पेट्रोल हारे बाहि ॾेई साड़े छॾींदो, जंहिंजी ज़िम्मेवार यूनिवर्सिटी इंतिज़ामिया हूंदी। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।